अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जदोजहद जी अलामत बणियल जामशोरे जी सुञाणप सिंध जो आशिक़ हक़ सच जो गोरीलो समाजी तंज़ीम शाह लतीफ़ वेलफेयर एसोसिएशन जो चेयरमैन हाजी हुसैन बख्श अलमारूफ़ कामरेड जोशीलो सिंधी 72 वरियनि जी जमार में लाॾाणो करे वियो। कामरेड जोशीलो सिंधी जंहिंजो असुलु नालो हाजी हुसैन बख्श बुरफत हो, हुन 1954 में सेवण भरसां मच्छर जे कंधी ते ॻोठ टहणी में जनमु वरितो। पोइ सांगे कोटड़ी लॾे आयो, जंहिं दौरान मेरहाण यूनिवर्सिटी में मुलाज़िम तौरु ड्यूटी वरिताईं, जिते पोरित यूनियन जो सरगर्म कारकुन ऐं अॻुवाण रहियो। सदाईं अछो पटको ऐं अजरक ओढ़ींदड़ कामरेड जोशीलो सिंधी सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे बुनियादी कारकुननि मां हो। जामशोरे में सिंध तरक़ी पसंद पार्टी खे सरगर्म कयाईं, जंहिं बाद 30 वरिया अॻु 26 अगस्त 1996 ते पंहिंजे साथियुनि रफ़ीक सोलंगी, कादर बख्श भलाई, वज़ीर पठाण, हाकिम चांडियो ऐं ॿिनि साथियुनि सां गॾिजी समाजी तंज़ीम शाह लतीफ़ वेलफेयर एसोसिएशन जो बुनियादु विधाईं, जंहिंजो पाण बानी चेयरमैन मुक़ररु थियो, जंहिंजो मरण घड़ी ताईं चेयरमैन रहियो। पंहिंजी फ़ौज जवानी खां पिरसनी ताईं सिंध खे हयाती अर्पींदड़ कामरेड जोशीलो सिंध सां इश्क़ ऐं धारियुनि खे सिंध मां निकाली ॾियारण वारी जदोजहद जो हिसो बणिजण जे ॾोह में बोहतारनि ऐं उन्हनि जे विंगारनि जे साज़िशनि तहत दहशतगर्दीअ जे मढ़ियल कूड़े केस में बीमारी ऐं पिरसनी बावजूदु जेल जी काल कोठड़ी में क़ैद रहियो। पर संदसि जदोजहद माठी न थी। कामरेड जोशीलो केतिरा ई भेरा जेल पिणु वियो। केतिरनि केसनि खे मुंहुं ॾिनाई। जेल खां ॿाहिरि तोड़े जेल अंदरि वेही सिंध जी तबाही, बरसाति मुतासिरनि जी वाइर न थियणु, वधंदड़ महांगाई तोड़े सिंधई अवाम दुश्मन फ़ैसिलनि ते वक़्त जे करप्ट हुक्मराननि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल रहियो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में 2012 दौरान मुलाज़िमनि जे एहतजाजी तहरीक दौरान मुलाज़िमनि जे वारस औरतुनि ऐं ॿारनि तरफ़ां कयल एहतजाज जी सरवाणी करे तारीख़ रक़म कयाईं। उहो ई सबबु आहे जो पाण हर सिंध दुश्मन तोड़े अवाम दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ जदोजहद में अवल दस्ते जो किरदारु अदा कंदो रहियो। 2014 में मेरहाण यूनिवर्सिटी मां रिटायरमेंट वरिताईं। पाण पंहिंजी ज़िंदगीअ जे शुरूआती ॾींहनि में हज जी सादत पिणु हासिलु कयाईं। हुन 2 शादियूं कयूं। कामरेड जोशीले सिंधी केतिरनि ई सालनि ताईं बीमारियुनि सां झेड़ियो। 1 महीने खां लम्से इस्पताल जामशोरे में इलाज हेठि हो, जिते काल पसाह पूरा कयाईं ऐं खेसि अबाणे क़ब्रिस्तान में मिठी माव हवाले कयो वियो। कामरेड जोशीले सिंधी खे भेटा पेश कंदे हुसैन बख्श सारंग लिखियो। सिंध जो निरालो क़ौमी कारकुन ऐं खाहोड़ी समाज सुधारक कामरेड जोशीलो सिंधी बि सिंध खां विछड़ी वियो। हू सिंध ख़ासि करे जामशोरे जी क़ौमी हलचल जो अनमोल सुरमो हो। हू मिसकीन जहान ख़ान खोसे जो तसलसल जो समाज सुधारक पिणु हो। हू आख़िरी दम ताईं सिंध ऐं सिंधियत जे फ़िक्र सां सलाहियल रहियो। हू साईं GM सैद जो बाअमल सालिह क़ौमी कारकुन हुजण सां गॾु बाकमाल मुक़ररु पिणु हो। संदसि तक़रीर जो अंदाज़ अनोखो ऐं जुरत मंदाणो हो। हू सिर्फ़ु ॻाल्हियुनि जो गहीर न पर अमल जो पिणु अकाबर हो। जामशोरे जी हर हलचल में शामिलु हूंदो हो। हू शाह लतीफ़ वेलफेयर एसोसिएशन शलवा जो शान ऐं सुञाणप हुजण सां गॾु सिंधी अदबी संघ जे सरगर्मियुनि जी सूंहं ऐं ॿियनि क़ौमी मेड़ाकनि जो मान हो। मथसि मेरहाण जे मोचनि जो वॾो असरु हो। संदसि तक़रीर ऐं आम ॻाल्हि ॿोल में सिंधू दरिया जे मोचनि जीअं गजगोड़ हूंदो हो। हूअ ॿुधंदड़ खे पंहिंजी तक़रीरी फ़न वसीले ॿुधण लाइ मजबूर करे छॾींदो हो। अक्सर ॿुधंदड़ चवंदा हुआ त हू पियो ॻाल्हाए। हू को वॾो दानिश्वर न पर अवामी ख़िदमत गुज़ार पोहरियत क़ौमी कारकुन हो। जामशोरे तोड़े हैदराबाद में जॾहिं बि को क़ौमी मसइलो थींदो हो त अणकोठियो कुॾी पवंदो हो। बिलावल काका वारे मामले ते हू क़ैद बि काटे आयो। हुसैन बख्श बुरफत अल मारूफ़ कामरेड जोशीलो सिंधी इंतहाई जज़्बाती इंसान हो। संदसि क़ौमी ख़िदमतूं सदाईं यादि रखियूं वेंदियूं। जामशोरे वासी खेसि सदाईं यादि कंदा रहंदा। हीअ असीं कामरेड जोशीले सिंधी खे भेटाइण जा गुलाब आछे रहिया हुआसीं। सिंध जो क़ौमी आवाज़, वॉइस ऑफ सिंध लंडन, वेब रेडियो ऐं TV चैनल
जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।